अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह जे ख़ौफ़ जो मौज़ू। क़ुरान शरीफ़ जी आयतुनि ऐं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीसुनि में असहाब सॻोरनि जे वाक़िअनि में अल्लाह जल्ल शानो जे ख़ौफ़ बाबति जेको बि ज़िक्र कयो वियो आहे उन जी का बि हद मुक़ररु करणु ॾुखियो कमु आहे, पर मुख़्तसिर तौरु एतिरो ज़रूरु सम्झणु घुरिजे त दीन जे हर कमाल जो ॾाको अल्लाह जो ख़ौफ़ आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त हिकमत जो ॾाको अल्लाह जो ख़ौफ़ आहे। हज़रत इब्न उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾाढो रोईंदो हो, एतिरे क़दुरु जो संदुसि अखियुनि जी दीद ख़तमु थी वई। हिकु भेरे कंहिं शख़्स रोईंदे ॾिठो त खेसि चयाऊंसि त मुंहिंजे रोअण ते हैरान न थियो, अल्लाह जे ख़ौफ़ खां त सिज बि रोईंदो आहे। हिकु दफ़ो अहिड़ो ई किसो आयो त फरमायो त चंड रोए थो। हिकु नौजवान असहाबी तिलावत करे रहियो हो जॾहिं फ़इज़न शक़्क़तिस समाउ फ़कानत वरतदन क़द्दिहान ते पहुतो त बदन जा वार उभा थी वियसि ऐं रोईंदे रोईंदे साह मुंझण लॻसि ऐं चई रहियो हो त हा जंहिं ॾींहुं आसमान फाटी पवंदो क़यामत जे ॾींहुं त मुंहिंजो हाल छा थींदो, हाय मुंहिंजी बर्बादी। उन वक़्तु पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उतां वञी रहिया हुआ। असहाबी जा उहे अल्फाज़ ॿुधी फरमायाऊं, तुंहिंजे रोइण खे ॾिसी मलाइक बि रोई रहिया आहिनि। हिकु अंसारी साहबी तहजुद पढ़ी वई रोई चई रहियो हो त अल्लाह खे अर्ज़ु थो करियां जहन्नम जी बाहि खां बचण लाइ। पाण सॻोरनि फरमायसि त अॼु तुंहिंजे रोइण ते फ़रिश्ता बि रोइनि था। अब्दुल्ला बिन रवाहा ख़ुदा जे ख़ौफ़ खां रोई रहियो हो त संदसि ज़ाल बि रोइण लॻी। हिन पुछियसि त तूं छो थी रोईं? ज़ाल चयो, जंहिं सबबु जे करे तूं रोई रहियो आहीं। अब्दुल्ला बिन रवाहा चयो त आउं उन्ही करे रोई रहियो आहियां जो जहन्नम वटां लंघणो आहे। डपु थो थिए त उतां निजात मिलंदी या उते ई रहिजी वेंदुसि। ज़र्रात बिन ऊफ़ी हिकु मस्जिद में निमाज़ पढ़ी रहियो हो त फ़इज़ा नुक़िर फ़िन्नाक़ूर ते पहुतो त बेहोश थी किरी पियो ऐं फ़ौत थी वियो। हज़रत ख़ुलीद रहमतुल्लाह अलैहि हिकु भेरो निमाज़ पढ़ी रहियो हो त कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत ते पहुतो त वरी पढ़णु लॻो त घर जी कुंड मां आवाज़ आयसि त इहा आयत अञा केतिरा भेरा पढ़ंदे? तुंहिंजी हर पढ़ण सां 4 जिन ॿुधी मरी चुका आहिनि। हिकु सहाब जो किसो आहे त तिलावत कंदे वरुद्दू इलल्लाहि मौलाहुमुल हक़ ते पहुतो त दाह कयाईं ऐं फतकी फ़ौत थी वियो। अहिड़े क़िस्म जा केतिरा ई वाक़िया गुज़री चुका आहिनि। हज़रत फ़ज़ल रहमतुल्लाह अलैहि हिकु मशहूरु बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे। उहो फरमाए थो त अल्लाह जो डपु हर नेकी लाइ रहबरी कंदो आहे। हज़रत शिबली रहमतुल्लाह अलैहि जे नाले खां हर हिकु वाक़िफ़ आहे। उहो फरमाए थो त जॾहिं बि आउं अल्लाह खां ॾिनो आहियां त मूं लाइ इबरत ऐं हिकमत जो अहिड़ो दरवाज़ो खुलियो आहे जो उन खां अॻु कॾहिं बि न खुलियो हो। हदीस में आयो आहे त अल्लाह जल्ल शानहू फरमाए थो त आउं पंहिंजे बाने खे 2 क़िस्मनि जा ख़ौफ़ ऐं 2 क़िस्मनि जी सोच यादि न ॾियाराईंदो आहियां। जेकॾहिं बानो दुनिया में मूं खां बेफ़िक्र रहंदो त क़यामत में खेसि हिॼारींदुसि ऐं दुनिया में मूं खां झिॼंदो रहंदो त आख़िरत में बेफ़िक्र थी वेठो हूंदो। पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त जेको इंसान अल्लाह खां झिॼंदो आहे तंहिंखां हर शइ झिॼंदी रहंदी आहे। हज़रत याहया बिन मुआज़ रज़ी अल्लाह ताला अन्हु चवे थो त इंसान वीचारो जेतिरो बुख ऐं तंगदस्ती खां झिॼंदो आहे एतिरो जे जहन्नम जे अज़ाब खां झिॼे त सिधो जन्नत में हलियो वञे। अबू सुलेमान दारानी रहमतुल्लाह अलैहि चवे थो त दिलि मां अल्लाह जो ख़ौफ़ ख़तमु थी वेंदो आहे सो बर्बाद थी वेंदो आहे। पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त जंहिं अख मां अल्लाह जे डपु सबबु थोरो पाणी खणी उहो मख जे मरोड़े जेतिरो छो न हुजे, निकिरी ॻल ते वेही अचे त अल्लाह संदुसि दोज़ख जी बाहि हराम कंदो। पाण सॻोरनि जो ॿियो फरमान आहे त जॾहिं मुसलमान जी दिलि ख़ौफ़ ख़ुदा खां झिॼंदी आहे त संदसि गुनाह ईअं छॾंदा आहिनि जीअं
वणनि मां पन छणंदा आहिनि। बसि अल्लाह पाक मूंखे अव्हांखे बल्कि जमी मुसलमाननि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।